हसी जिंदगी ये वधंदी रही, ख्वाब हो या हवा का ख़बर न पई। माटली मां बतौर तव्हां वटि कहिड़ी ख़बर आहे? माना तव्हां छा था सम्झो इहो मूंखे ॿुधायो त थोरो। मूंखे लॻे थो त घर जो नज़्म ज़ब्त ख़तम थी चुको आहे ऐं इते हर कोई पंहिंजी मर्ज़ी सां हली रहियो आहे। बस ख़तम। ऐं इहो नज़्मो ज़ब्त जेको आहे न उहो कंहिं सिस्टम जे तहत हूंदो आहे ऐं जेको उहो सिस्टम आहे उहो मां हाणे ठाहिण जी कोशिशि करे रहियो आहियां। तुंहिंजो सिस्टम बि महकमे मौसमियत जहिड़ो आहे जेको हमेशह ॿेड़ी ॿोड़े छॾींदो आहे ऐं पोइ मसइला क्रिएट थींदा आहिनि। माटली मां शुरू में इहे शयूं मुश्किल लॻंदियूं आहिनि पर पोइ आहिस्ते आहिस्ते हर शइ ओके थी वेंदी आहे। सम्झो थोरो तव्हां। मूंखे आहिस्ते न फौरन नतीजा घुर्जनि। फौरन नतीजा त ख़्वाबनि में मिलंदा आहिनि। हाँ बाक़ी जेकॾहिं हो कमीशन वारो सिस्टम हुजे त उहा ॿी ॻाल्हि आहे। हो चवंदा न आहिनि ॾिनो पुटु छुटे जो माना अञा वक़्तु लॻंदो। मूंखे लॻे थो तूं बि पंहिंजे पीउ वांगुरु फ़लसफ़ी बणिजी वियो आहीं। फ़लसफ़ियाणा न इनखे हिकमत अमली चवंदा आहिनि ऐं इहा मां हाणे हिकमत अमली यानी इहे फ़लसफ़ा तयारु करण जी कोशिशि करे रहियो आहियां। हिकमत अमली जॾहिं कमु न करे न त उनखे छॾणु घुरिजे। मां आसानीअ सां हथ न कढंदुसि। ख़बर अथव छो जो मां ज़िद्दी आहियां। ज़िद ख़तमु करण जो फार्मूलो आहे जीअं मेकअप करणु, चूनो लॻाइणु या मक्खण लॻाइणु वग़ैरह वग़ैरह। न माटली मां न असांखे घर जे ख़र्चनि ते कंट्रोल करणु घुरिजे। हा जीअं असां पंहिंजे अबे खे मुंहुं ॾेखारण जहिड़ा था थियूं। वॾो फ़ाइदो आहे मिस्टर साजन खे मुंहुं ॾेखारण जो। बस ख़तम। मुझी मिठड़ी मुझी सोहणी ॻाल्हि खे सम्झो। ज़िंदगी हिकु इम्तिहान आहे ऐं घर सवालनामो। अमां जो पेपर त हमेशह आउट ऑफ कोर्स हूंदो आहे। बस ख़तम। ओ मुझी मिठड़ी मुझी सोहणी एक नू मिनू चार करे छॾियई तो वारो रटो वरी ये आ जो बिस्किट ऐं बुर्श में को फ़र्क़ु ई कोन्हे को। मां त इम्तिहान ॾियां ई न। शुक्र आहे जो मूंखे बर वक़्तु मार्कूं मिली ई वेंदियूं आहिनि। यो ॻाल्हि त ॿुधो आहे त टीम थी अचे को ख़ासि महिमान थो अचे छा? कंहिं चयो? ओ मुंहिंजी मिठड़ी मूंखे ख्वाब में इतलाउ मिलियो आहे। अवां जा ख्वाब बि मुसीबत ई खणी ईंदा आहिनि। बस ख़तम। ॿुध जेको ओचितो महिमान ईंदो आहे न उहो क़िस्मत जो पैगाम खणी ईंदो आहे। एक ॾू ॿिॾू चार करे छॾींदो आहे। हाउ न उहो अक्सर तकलीफ़ दे हूंदो आहे। बस ख़तम। हाणे छॾ न पकाई। जहिड़ी ॻाल्हि आहे त ॿुधाए। महिमान जी ख़िदमत बि त करणी आहे न। बस ख़तम। ये ही ख़तम। एक ॾू ॿिॾू चार अञा रहियल आहे। हेलो गाइस, ही जेकी असांजे किचन में तव्हां खां धोईंदड़ खूबसूरत माई ॾिसी रहिया आहियो न, यकीनन तव्हां इनखे मासी सम्झी रहिया हूंदो। पर अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। जेकॾहिं तव्हां इहा सम्झी रहिया आहियो न तव्हां 100% ग़लति आहियो। चरी आहे छा ही बि को व्लॉग ठाहिण जी जाइ आहे? दीदम न दीदम सफ़ा गुड़ीदम। व्लॉग ठाहिण जे लाइ जाइ जॻह जी ज़रूरत न आहे हूंदी, बस कंटेंट जी ज़रूरत हूंदी आहे। हिन मतलब छा तू त उहे बि व्लॉगर आहीं, यूट्यूबर आहीं, गूगल ते सर्च कर मतलब बि ख़बर पइजी वेंदी। हेलो गाइस, महल भी आहे ऐं मौक़ियो बि।
छो जो असांजे घर में हिकिड़ो ख़ासि महिमान अचण वारो आहे। तोखे त सिर्फ़ु कंटेंट घुरिजे, सिर्फ़ु कंटेंट घुरिजे। न पाड़ो ॾिसंदी आहे, न साड़ो ॾिसंदी आहे, न छित ॾिसंदी आहे। हेलो गाइस। अच्छा, मूंखे त कंहिं ॿुधायो ई न त घर में महिमान थो अचे। मूंखे बि इहा ख़बर पई त मुंहिंजे बाबा साईं ख़्वाबु ॾिठो आहे। उफ अल्लाह, वाकई अजीब घर आहे। महिमान बि हाणे ख़्वाब जे ज़रिए ईंदा। तौबा अस्तग़फार। बसि मूंखे कॉन्टेंट ठाहिण जे लाइ इंफॉर्मेशन जी ज़रूरत आहे त महिमान तव्हांजी तरफ़ां अची रहियो आहे या माइटली माउ जी तरफ़ां। हा, बाक़ी तयारी त ॿई तरफ़ हली रही आहे। ओ गाइस, मां महिमान जे लाइ न, पंहिंजे लाइ तयारु थींदी आहियां। तूं ॻाल्हि सम्झी नथी। महिमान ईंदा न, कमु वधी वेंदो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि यादि करे वठ, ऑर्डर मां कंदमि, कमु पाण थी वेंदो। अल्लाह, ॾिसे त कीअं थी। मुंहिंजी भाभी, मुंहिंजी मासूम भाभी। सुभान अल्लाह। तूं केॾी मासूम आहीं, तोखे त ख़बर ई नाहे। जी त गाइस, मां अॼु पंहिंजे भाउ खे ॻोल्हे रही आहियां। तक़रीबन कलाकु थी वियो आहे, छो जो घर में पचिया आहिनि पटाटा। ऐं हे जेको मुंहिंजे किने मुंहुं वारो भाउ आहे, ईअं त मूंखे वणंदो न आहे। फ़िलहालु हिन खां पैसा फोड़ना आहिनि त मां हिन खे ॻोल्हे रही आहियां। ऐं हे मुंहिंजो प्यारो भाउ बीठो आहे हिते मुंहिंजे पासे में। मुंहिंजो प्यारो भाउ मूंखे ख़र्ची ॾींदो, पैसा ॾींदो, या त मूंखे पिज़्ज़ा घुराए ॾींदो। सो वठूं था पंहिंजे भाउ खां पैसा। हाणे ॾी थो न। छा थियो? छो ॾियां पैसा? छाजे लाइ ॾियां पैसा? किन्नू, बुछड़ो, कारो आऊं आहियां न, पोइ छाजा पैसा ॾियां तोखे? अरे मुंहिंजा भाउ चइबो आहे कबो न आहे, चइबो आहे कबो न आहे। अरे त उहो त मां कैमरा ते चयो न। ईअं त तूं मुंहिंजो प्यारो भाई, हो ठीकु आहे, सोणो भाई, हैंडसम भाई। जॾहिं तूं मूंसां गॾु हलंदो ई न, तोखे ख़बर आहे 10 छोकिरियूं हितां किरंदियूं आहिनि, 10 छोकिरियूं हितां किरंदियूं आहिनि, तुंहिंजे मथां मरंदियूं आहिनि। तोखे ख़बर आहे मुंहिंजो दोस्त त तुंहिंजो नंबर घुरंदियूं आहिनि, चवंदियूं तुंहिंजो भाउ एॾो हैंडसम आहे, असांखे नंबर त ॾे। पिज़्ज़ा ऑर्डर कर, पिज़्ज़ा ऑर्डर कर, जल्दी ऑर्डर कर पिज़्ज़ा। हींअर थी इहो कंटेंट ज़बरदस्त थींदो भाउ। इहो वरी कीअं थींदो? अनएक्सपेक्टेड गेस्ट रिएक्शन। इहो वरी छा चई इंग्लिश में? अड़े मुंहिंजा भाउ तॾहिं चयोमांइ त मैट्रिक वञी पंहिंजी पूरी करे आ। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मां थी तोखे सम्झायां। उहे माण्हू जीअं थी पंहिंजी माइटेली मां आहे, हाणे इन मां तोखे का उमेद आहे त असांखे को लाइक कंदी, को फॉलो कंदी? अहिड़ा माण्हू बि असांखे पसंदि करणु लॻंदा। वाकई शहज़ादी, तूं सही बि चई यार। अहिड़ियूं वीडियो मूं यूट्यूब ते ॾिठियूं आहिनि, अहिड़ियूं ई वीडियो त वायरल थींदियूं आहिनि। का न का हुन में अहिड़ी शइ हुजे जेके माण्हुनि खे मुतासिर करे, ऐं मतिलबु फॉलोवर हुनजा तॾहिं वधंदा जॾहिं का अहिड़ी शइ ठाहींदो। तूं सही जा रही आहे। वॾो मज़ो ईंदो, ॾिसजांइ। मां चवां थो पाण ई फासंदी आहे। अड़े इहो ई त मज़ो आहे। हाँ, मां बि एक्टिंग कंदुसि। अरे मुंहिंजा भाउ एक्टिंग न, तूं त कुदरती एक्टर आहीं। मां एक्टिंग नथो करियां, मतिलबु इहो मुंहिंजो कुदरती मसलो आहे। बसि तयारी करे वठ, पाण खे कंटेंट खे एंजॉय करणो आहे। एंजॉय। अरे छाजो एंजॉय? तुंहिंजे चैनल खे केरु ॾिसे कोन थो, अञा न को कमेंट्स आयो आहे, न को शेयरिंग थी आहे, न को कंहिं वॾी ॻाल्हि कई हिन में। ऐं तूं चई थी त मूंखे जेको आहे पैसा मिलण वारा आहिनि। इहे उठाए नथो लॻी मोनेटाइज़ थियो आहे इहो? मोनेटाइज़। अरे उहो ई मोनेटाइज़ थियो आहे इहो। थी वेंदो, सब्र रख। एतिरी महिनत थी कया, ऐं मुंहिंजे सोशल मीडिया फॉलोवर्स खे बि ख़बर आहे त मां केॾी महिनत कश छोकिरी आहियां। केतिरा फॉलोवर आहिनि तुंहिंजा? केतिरा फॉलोवर आहिनि? थी वेंदा न आहिनि त। अड़े मुंहिंजो भाउ चइबो आहे न त कतरे कतरे सां दरिया ठहंदो आहे। आहिस्ते आहिस्ते मुंहिंजा फॉलोवर्स बि वधी वेंदा, ऐं इंशाल्लाह पोइ ॾिसजांइ। पार्टी ॾींदी आहे? अरे पार्टी छा, तूं जेको चवंदे तोखे वठी ॾींदसि। बस पोइ तूं त दी, मां पंहिंजी राणी भेण लाइ पिज़्ज़ा थो वठी अचां, पर ॿुध, स्मॉल, लार्ज या मीडियम? लार्ज। मां चवां आई गट कोल्ड ड्रिंक भी। कोल्ड ड्रिंक ना मिले तो जूस वठी अचाए। 1 टका 3, 2 टका 6। हाँ, ये तो चैन को भी कम चढ़ियो। अच्छा, 2 टका 9। बाबा, इहो मूंखे इहो ॿुधायो त हो इहो महिमान ईंदो या बसि अहिड़ो ॻाल्हियूं थी हलनि?
बाबा ये मूंखे ॾे ख़बर तोखे के आसार नज़र अचनि था अहिड़ा बाबा आसार माना इहो मूंखे सम्झ में नथो अचे छा था चओ माना सुबुह खां वठी को झेड़ो झटो को थावनि जी ठक ठक को किरोद फशरी नज़र अचई थी उहो त भाउ असांजे घर में रोज़ को टेंशन को किरोध को इहो थामन टिजो टिकण ठिकण इहो त रोज़ हूंदो आहे तो बस पक्का सम्झ महिमान पहुतो अच्छा माना पोइ मां बि ड्रामो करे सघां थो न छो बाबा उहो महिमान खे मुतासिर करण लाइ ओहो बोल कई के समझाओ वैली रे ओ मुंहिंजा मिठा हे उहो महिमान न आहे जंहिंखे तूं ड्रामो करे मुतासिर कंदे अच्छा हा उहे कहिड़ो महिमान आहे कीअं मुतासिर थींदो ईअं नॉर्मल ईअं हिनखे नॉर्मल वठिणो आहे हा बस ऐं ॿी ॻाल्हि ॿुधो हा ॿी ॻाल्हि ॿुधो घर वारनि ते ख़ासि करे माउ ते नज़र रखिजा छो जी ईअं छो था चओ आहे छो इन करे त महांगाई आहे फ्रिज गोश्त सां भरी पई आहे ईअं न त सॼे गोश्त जो हीअं करे छॾे न न इहो मां ॾिसां थो बहरहाल तव्हां इहो अलाए छा पिया यादि कयो हा हे टिके जो खोड़ो था अॼु यादि कयो 1 टिका 3 2 टिका 6 टिक टिका 9 हा 4 टिका 12 वाह साईं वाह माना 1 ॾूॾू ॿिॾू 4 को कमु चढ़ियल आहे सॼो जान जाते वञे थो त बसि ईअं अफरा तफरी लॻी पई आहे ॿकरा मिलनि कोन था कासाइनि जो काल आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम। मोहतरमा मूंखे ख़बर पई आहे त हिते महिमान पियो अचे पर तव्हांखे कीअं ख़बर पई? मां पाड़ेसरी आहियां हर ख़बर रखणु मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। तोखे छा दावत मिली आहे? मां पाण दावतनामो आहियां। तव्हां हर दफ़े नओं रूप छो कंदा आहियो? आउं सूरत हाल मुताबिक़ हर रूप कंदो आहियां छो जो आउं अंकल ऑल राउंडर आहियां। अल्लाह बख़्शे तव्हांजी हर क्वालिटीज़ खे। बस ख़तम। ये काॾे हली वई? का ॻाल्हि न आहे असांखे रूप बदिलण में को फ़ाइदो न पियो। हालत अभी तो परेशान है। बरोजगी में छा चई? इन घर जा कम केर कंदो? मां निगरानी कंदसि। राणी कंदी निगरानी ऐं राणीअ जो राजा कंदो पंहिंजे शॉर्टकट्स खे वधीक शॉर्ट करण लाइ कट। आप ठीक है मां भी यूट्यूब ला वीडियो ठाहींदुसि ऐं मां वीडियोस ठाहींदसि। पोइ मां दुआऊं कंदुसि। इन घर में कम खां वधीक मशवरा आहे। ओहो प्यालो थी करे छा? अम्मा साथियो सही तो चल अम्मा मौत जो फरिश्ता औकाते। अम्मा क्या है अम्मा? अम्मा औकाते मौत जो फरिश्ता। हे प्यालो थी करे छा? अरे निकरो ॿाहिरि मूंखे निंड थी अचे। लाइट ऑफ कयो। तूं बंदि कर कलमो पर सुन। भला ॿुध इहो महिमान भला कोई इहो एॾो ख़तरनाक न हूंदो न? अरे भले खतरनाक हुजे मूं यूट्यूब ते ॾिठो आहे खतरनाक महिमान खे कीअं भॼाए पियो आहे। अच्छा इहो कीअं बजाइजे भला? असां हुनखे का कूड़ी कहाणी ॿुधाईंदासीं। माना कीअं माना? असां चवंदासीं त हिकिड़े हमरा ॻोठ मां महिमान आयो असां हुनखे मारे विझो। हाणे हुननि बि चयो त तव्हांजो महिमान ईंदो त असां बि हुनजो प्लान कंदासीं। माना जे सच सां कमु न हले त कूड़ सां कमु हले।
ॻाल्हि जो अंदाज़ो ई न हुयो त मुंहिंजो एतिरा मिलियंस में लाइक्स ऐं फॉलोवर्स बि थी सघनि था। ऐं मूंखे इन ॻाल्हि जो बि अंदाज़ो न हुयो त माण्हू एतिरा वांदा आहे। ही त सॼी महिनत मुंहिंजी धीउ शहज़ादी जी आहे ऐं मुंहिंजी हिम्मत जेका मां हिन जी एतिरी हौसला अफ़ज़ाई कई आहे। इहो मुंहिंजो ऐं मुंहिंजी बेगम साहिबा परीअ जी हिम्मत कमु कटियो आहे, न त इहो इन पुटनि जो खटियो खावां मां तो में एक डू डू बिडू 4 थी वञे असली। पर हिकिड़ी वीडियो कंटेंट मुबारक जी बि थी वञे, छो जो हिन ते वॾा लाइक्स ऐं व्यूज़ ईंदा। हरू भरू जो कंटेंट न ठाहे भला मर्दनि खे केरु लाइक कंदो आहे। बस ख़तम। हेलो गाइस, तव्हां सभिनीनि जे फॉलोइंग जे करे मां अॼु इन मुक़ाम ते पहुती आहियां। अॼु मां हिते बीठी आहियां जो मुंहिंजा पेर ज़मीन ते नथा लॻनि। थैंक यू गाइस। शेराली गाइस सां असांजो तारुफ़ कराए त गाइस खे ख़बर पए त तोसां गॾु तुंहिंजा भाइर बि आहिनि। ए नी बारी को जाम नमूने रोज रोज नई ॻाल्हि। उफ अल्लाह। बाबा चवंदो आहे ॻाल्हि सम्झो बाबा। हल बा असां कोन था सम्झूं बस। ॾिसो ही एतिरो ख़ूबसूरत मंज़र आहे, हिन खे दुफ़ न कयो। दुफ़ न कंदुसि पर थोरो माहौल खे इंजॉय कंदुसि। दमादम दम दमादम। इहा मुंहिंजी बि ख़ुशनसीबी आहे जो हिन नंढड़ी जे करे मां बि यूट्यूब ते अची वियुमि। मतलब तो ही ख्वाब हो, हकीकत में मुझे प्ले बटन ना ही मिलो। ख्वाब ही टूटी हो। मां वधीक बेहतरीन मेज़बान आहियां। बस ख़तम। मां वधीक स्टाइलिश आहियां, हिन जे करे मां वधीक सुठी मेज़बान आहियां। अल्लाह जो शान आहे, मिलीअ खाधो पान आहे। उफ अल्लाह। लंबे हलती रेवड़ी वरी चती पिज़्ज़ा खाईंदम। कोठ वसियो न आहे, थाणे लपेरे ई अची विया। हिक त रखत ते वरी चती शापर डबल कजाए। भुल अथई भुल। ॾिस जाए महिमान मूंखे ई पसंदि कंदो, छाकाणि त मिस्टर साजन बि मूंखे ई पसंदि कयो हुयो। इहो मुंहिंजो तजुर्बो आहे। बस ख़तम। न मूंखे पसंदि कंदो तो बस ख़तम। ख़तम त ख़तम। कुछ नहीं गाल बद मुझे ये डिश मां भी इहो ही आइडिया सोचियो आहे। किलो आइडिया। अरे मुझा हाँ बुद्धू गाल बुद्ध हिडिच कुछ ना है मां नॉर्मल आया गाल बुद्ध। मां इहो सोचियो आहे तो छो ना असां पंहिंजी फैमिली सां हिकिड़ो प्रैंक कयूं। अरे हू जेके अचण वारा महिमान आहिनि उन्हनि सां। ऐं हुन में मूंखे तुंहिंजो साथ खपंदो आहे। हा हुकुम कर। पोइ पाण ॿई मिली करे हुननि सभिनीनि खे ॾिजारींदासीं ऐं काॾे वियो फोन। हाँ वीडियो ऐं व्लॉग ठाहींदासीं। व्लॉग ठाहींदासीं ऐं फोन खे पाण किथे लिकाए छॾींदासीं जीअं हुननि खे ख़बर ई न पए। ऐं फोन तोखे लिकाइणो आहे, कैमरा सेट करे फोन खे लिकाए छॾिणो आहे, पाण खे हुननि खे ॾिजारणो आहे ऐं हुन जो नालो जेको पाण टाइटल रखंदासीं
हॉरर फैमिली प्रैंक। ठीक है पर मूंखे न ॾिजाड़ जाए मां ख़बर थी तुंहिंजो भाउ राति जो कुतनि जी आवाज़ में डिॼी वेंदो यार। ख़बर आहे मूंखे, ख़बर आहे मुंहिंजो भाउ तोखे थोरी ॾिजां, तूं त मुंहिंजो क्राइम पार्टनर आहीं न। वो सही है। खबरदार दर मां खोलींदसि बस ख़तम। दर मां खोलींदसि। ना 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 दर मां खोली तो दर। ना खामोश। I will open the door. ये कीअं बाबा मां बि आहियां दर मां खोलींदुसि। ना ना मां खोली तो दर। I will open the door. Prabhudo. Bugam kelas. Bugam. Yes. मां कटी वयल अमा खटियो हाणे अमा मुंहिंजे विच में टास्क थींदी जेको असां ॿिन्ही मां खटी थो उहो ई दर खोले। Kafirin je vicha mein bhai bugam thi. थी थी असांखे हुकुम कराए अचो अचो भा दिल पर कराए मां खटियो पर मां पंहिंजी माउ खे खटर ॾिनी अमा तव्हां खोले चुका। मां ने खोलिया। Oh yes. With the begum, you will go and open the door. मशहूर तांटे मशहूर दो। ठीक आहे मां थी खोलिया बस ख़तम। खत्म। कॉक संजोले चाहूं तू ये देखी Muka dekat, muka. ने मां को नहीं फोटो की दी Na. ना बाबा के बम थी लगे तो बाबा के Hah? बाबा के साथ टाइम दो Sajan? Hah? साजन Mau dia nanya ya? खोलो खोलो वाला बाबा पेशान बाबा जा। Hah? ती खुद ये चाय अने चाय ऊंडो कुछ चाय? कुछ मां तव्हांखे ॾिसी रहियो आहियां। इहो केरु थो थी सघे जेको असांखे हिते बि ॾिसे थो पंहिंजे घर में। मां मेकअप करे बेटा थोड़ो पुट ॻाल्हि सम्झो मां अहिड़ो को बि ख्वाबु न ॾिठो जेको महिमान ॿाहिरां अचे। हाओ मां तो बह बाबा पोइ हाणे इहो आख़िर कहिड़ो महिमान आहे इहो फ़लसफ़ो इहो जेको आहे इहो भञो न छा ॻाल्हि आहे न मसलो छा आहे कहिड़ो महिमान आहे इहो त ॿुधायो। वेरी बैड यार। पुट हो अव्हां ॿिनि सगनि भाइरनि जो हिकु माटेलो भाउ अचण वारो आहे।